ईद जे तहनीयत, ईद जी मुबारक, ईद मिलन, यो साले अमलन मां हिकड़ो अमल। कंहिंखे मुर्की ईद जी मुबारक ॾियो, उठ जे ख़ैरात करण जेतिरो सवाब। जेकॾहिं ईद जे मुसाफ़ो कयो, हथ मिलायो, ब मुसलमान ही हथ मिलाए ऐं हथ खे हीअं लोॾनि, उन्हनि जा गुनाह ईअं छणनि था जीअं ख़िज़ां जे मौसम में वणनि जा पन छणी वेंदा। जी सर जी मौसम ईंदी आहे जॾहिं वणनि जा पन छणंदा आहिनि, थोरी हवा लॻंदी आहे त पन हेठि वञी किरंदा आहिनि ऐं टारियूं, गोड़ियूं, गंजियूं बग़ैर पननि जे बाक़ी रहंदियूं आहिनि। इंसान ते ख़ताऊं गुनाह हर माण्हू जे मथां आहिनि, पर जेॾी महिल ब मुसलमान पाण में मिली ऐं हथ खे हीअं लोॾनि था त उन्हनि जा ॿिन्ही धुरियुनि जा गुनाह ईअं छणनि था जीअं ख़िज़ां में वणनि जा पन छणी वञनि। ऐं जेकॾहिं मुसाफ़ो कयो, हथ मिलायो ऐं ओॾी महिल दुरूद शरीफ़ पढ़ो। हथ मिलाइण महिल दुरूद शरीफ़ पढ़ो त जेके ॿ मुसलमान हथ मिलाइनि था ऐं दुरूद पढ़नि था त हथ जुदा थियण खां अॻु में अल्लाह ताला ॿिन्ही खे बख़्शे छॾे थो। ये तो मुफ्त जा सवाब जी। अल्लाह करीम जल शानो हीअ ईद तव्हां सभिनी जे लाइ, मदीने वारे साईं जी सारी उम्मत जे लाइ ही ईद सईद बणाए, ख़ैर ऐं आफ़ियत वारी बणाए। ऐं असांजा मुसलमान भाइर जेके फ़लस्तीन में ग़मनि ऐं ॾुखनि में आहिनि, अल्लाह करीम उन्हनि जा ॾुख दूर फरमाए। पाकिस्तान में जेका महांगाई, बेरोज़गारी, गुरबत, तंगदस्ती वधी वई आहे, अल्लाह करीम इन्हनि ज़ालिमनि खे का साञा ॾिए, पंहिंजे रैयत ऐं राज ते रहम करण जी तौफ़ीक़ ॾिए, या त इन्हनि जी पाड़ पटे, सुधरनि नथा त पाड़ पटजनि, जान छॾनि, वरी के अल्लाह साईं के सालिह हुकुमरान आणे जेकी अवाम जे मथां मेहर ऐं बाझ करण वारा हुजनि। हज जा ॾियारा हलनि पिया ऐं अय्याम तशरीक हलनि पिया। तशरीक जा ॾियारा जॾहिं निमाज़ जमात सां पढ़बी त सलाम वराए फर्ज़ निमाज़ खां पोइ 3 भेरा वॾे सॾ, वॾे आवाज़ सां तकबीरूं तशरीक जूं 3 भेरा पढ़णु सुन्नत आहे। ऐं जेको ये तकबीरूं पढ़े थो त क़यामत जे ॾियारे में इहे तकबीरुनि जा जेके लफ़्ज़ आहिनि न, हिकिड़ो हिकिड़ो लफ़्ज़ जबलनि जेॾो वज़नी थी उन जे साले अमलनि में तोरियो वियो। ऐं आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त ज़य्यिनू अयादकुम बितकबीर, पंहिंजे ईदुनि खे सिंगारियो, पंहिंजे ईदुनि खे सिंगारियो। कीअं? बितकबीर, तकबीर पढ़ण जे ज़रिए पंहिंजे ईदुनि खे सिंगारियो। असां ईद जे ॾींहुं माशाअल्लाह नवां कपिड़ा पाईंदा आहियूं, ॾाढा सनान तड़ पाणी कंदा आहियूं, वरी खुशबुयूं लॻाईंदा आहियूं, हार सिंगार कंदा आहियूं, पंहिंजे हाल सारो हर को आईने जे साम्हूं हर को सोणनि जो सरदार बणियो वेठो आहे। ॿिनि शयुनि जी अलाह साईं कंहिंखे बि कमी न ॾिनी आहे।
हिकिड़ो अकुल जंहिंखां पुछंदे चवंदो मूं जहिड़ो त अरस्तु ॿियो दुनिया में आहे ई कोन्हे। ॿियो हुस्न जेको बि आईने जे साम्हूं पाण खे ॾिसंदो चवंदो मूं जहिड़ो सुहिणो ॿियो आहे ई कोन्हे। शुक्र आहे जेका अलाह साईं सूरत ॾिनी, सीरत ॾिनी, अकुल ॾिनो, इल्मु ॾिनो, शुक्राना। ये इंसान ईद ते पंहिंजे पाण खे सिंगारनि संवारनि था, पर मदीने वारे साईं फरमाए त तव्हांजे ईदनि जो सींग तकबीर चओ अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। या अल्लाह जी अज़मत आहे, रब जी वॾाई आहे, रब जी वाखाण आहे, अल्लाह जी सिफ़त ऐं सना आहे। ऐं कंहिंखे बि पंहिंजी तारीफ़ एतिरी न वणंदी आहे जेतिरी अल्लाह खे पंहिंजी वाखाण वणंदी आहे। ऐं इहा तकबीर जेॾीमहिल बानो पढ़ंदो आहे त अल्लाह ख़ुशि थींदो आहे। त ज़ुल्हज शरीफ़ जी 9 तारीख़ जे फज्र खां वेंदे 13 ज़ुल्हज जी टिपारी ताईं इहो टाइम 5 ॾियारा आहिनि तकबीरात तशरीक जा ॾियारा। जिते बि तव्हां निमाज़ पढ़ो, फर्ज़ी निमाज़ सलाम वरायो त 3 भेरा इहा तकबीर लाज़िम पढ़ंदो। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, वलिल्लाहिल हम्द। ऐं खुश नसीब बख्त वारा वञी मैदान अरफात में पहुता, मिना में, मुज़दलिफ़ा में, मक्का मुकर्रमा में ऐं मदीना मुनव्वरा में बख्त वारा वञी पहुता। अल्लाह करे छल असांजो नालो बि कॾहिं इन लिस्ट में लिखजे। चओ आमीन। अल्लाह करीम असां सभिनी खे बि हज मबरूर नसीब फरमाए। मुझे आका फरमायो, हिकिड़े असहाबी सगोरे मदीने वारे साईं खां पुछो, या रसूल अल्लाह अय्युल अमल अफदल। महबूब अमल त तव्हां खोड़ ॾसिया आहे, पर असांखे अॼु ॿुधायो त अमलनि में भलो अमल कहिड़ो आहे। या रसूल अल्लाह अमलनि में भलो अमल कहिड़ो आहे। मदीने वारे साईं फरमाते ईमानुम बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह ऐं उन जे हबीब जे मथां ईमान आणणु, इहो सभ खां भले में भलो अमल इहो आहे। सभिनी अमलनि खां आला, ऊचो, अरफा, सोणो, रब वटि मक़बूल ऐं प्यारो अमल इहो आहे अल्लाह खे मञो ऐं मुहम्मद मीर खे मञो। मदीने वारे साईं ते ईमान आणियो, अल्लाह जी ज़ात ते ईमान आणियो, इहो अमल सभिनी अमलनि खां भले में भलो। वरी उन पुछण वारे पुछो त सुम्म माज़ा या रसूल अल्लाह, साईं अल्लाह ऐं उन जे रसूल खे मञण ईमान आणण खां पोइ भलो अमल कहिड़ो आहे। मुझे आका फरमात अल जिहाद फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु, अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु भले में भलो अमल आहे। कील सुम्म माज़ा या रसूल अल्लाह, वरी पुछण वारे पुछो त या रसूल अल्लाह भला जिहाद खां पोइ भले में भलो अमल कहिड़ो आहे। मदीने वारे साईं फरमायो त हज मबरूर, नेकी वारो हज। रुगे हज न, कहिड़ो हज? नेकी वारो हज। पुछो त या रसूल अल्लाह वो नेकी वारो हज छा आहे? पाण फरमायो त नेकी वारो हज इहो आहे जो माण्हुनि खे मानी खाराए, मिठो नरम ॻाल्हाए ऐं सलाम आम करे। हज ते निकिरे न, जंहिंखे ॾिसे उनखे चए अस्सलाम वालेकुम, सलाम आम करे। ॿियो माण्हुनि खे मानी खाराए, ऐं टियों नरम
मिठो सुठो प्यारो गाला ये टे गालियूं आहिनि हज जी नेकी जंहिंखे नेकी वारो हज नसीब थी वियो मदीने वारे साईं फरमायो त इहो भले में भलो अमल अल्लाह सुभान अल्लाह ऐं सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन हज फलम यरफुस वलम यफसुक रजा मिन दुनूबिही का यौम वलदतहु उम्मुहु सही बुखारी सही मुस्लिम में हदीस आ जे माण्हू हज कयो ऐं उन में झेड़ो झगड़ो न कयई लड़ाई फिसंदाई जा कम बदनिगाही बद कलामी बद ख्याली ये कम न करे जेमल हज पड़ी मोटे थो गुनाहन खां इए पाक ऐं साफ थी मोटे थो जी उन डी हो जेनी मां उनके जणियो सुभान अल्लाह जी तां के शौक थे तो हज जो जी दिल में तमन्ना तो कयो न इने ते तो पैसा कोन दा लगन न साईं फरमाए त नियतुल मोमिन खैरुम मिन अमली मोमिन जी नियत उन जे अमल खां भी भली तो रुगे नियत कयो त ईंदड़ साल इंशाअल्लाह हज ते विंदो इंशाअल्लाह कयो नियत दिल में पक्की सच्ची नियत कयो तवां जो नालो हज जी लिस्ट में रब लिखी छडी सवाब तांगे हज जो मिली वी ऐं आका करीम फरमायो त अल उमरतु इलल उमरा कफारतुल लिमा बैनहुमा हिकड़ो उमरो करे वरी बियो मेरे उमरो करण वने उन्हें बिन उमरन जे विच में जेकी बि ॾोह गुनाह थियस सभिनी खे अल्लाह बख़्शे माफ़ करे छॾी सुभान अल्लाह वल हज्जुल मबरूर लैस लहू जज़ाउन इल्लल जन्नह ऐं नेकी वारे हज जो बदलो बेहिश्त का सवाबी का है ही ना हज करे अचे जन्नत न थे हज करे अचे यकीन जानो मुस्तफा करीम जी गारंटी दिनला हज करे अचे इहो मानू यकीनन पक्का पक जन्नती जी यकीन या शक ऐं मुझे आका फरमायो वअन अल हज यहदिम मा कान क़ब्लहु हज जेकी अग में जिंदगी में गुनाह थी विया उन्हनि सभिनी खे मेटे छॾी ॼमण खां वठी जंहिं ॾींहुं हज पढ़ी मिसाल कंहिंजी ज़िंदगी जा 30 साल गुज़रिया आहिनि कंहिंजा 40 कंहिंजा 50 कंहिंजा 60 कंहिंजा 70 असांजा सिंध जा त वेंदा ई कुराड़ा मोकिलींदा ई कुराड़नि कोड़नि खे जवानी में हज कर त को इबादत जो चस्व अचे खैर जेतिरा बि साल उन जे ज़िंदगी जा गुज़रिया मदीने वारे साईं फरमाए तो उन में जेकी बि ॾोह ॾिंगायूं थियसि हज कयई त पाक साफ़ थी वेंदो इहो हज उन जे ज़िंदगी जे गुनाहनि खे मेटे माफ़ करे छॾे सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मुझे आका फरमायो त जेको माण्हू हज अदा करे थो उन जे बारे में मदीने वारे साईं अजीब ॻाल्हि ॿुधाई आहे तवज्जो मुड़े कयो त मां अर्ज़ कयां साईं फरमायो त हुजू हज अदा कयो वञो हज करण فإن الحج يغسل الذنوب كما يغسل الماء الدرن हज तव्हांजे गुनाहनि खे ईअं मिटींदो जीअं पाणी धोअण सां साबुण सां धोअण सां कपिड़े जी मेर धोपी वेंदी आहे जिस्म जी मेर धोपी वेंदी आहे जिस्म जी मेर साबुण ऐं पाणी धोंदा आहिनि पर हज तव्हांजे पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जी मेराण धोई छॾी सुभान अल्लाह
आका करीम फरमायो अल हाज यशफअ फी 400 मिन अहल बैत। जेको मानू हज करे अचे क़यामत जे ॾियारे पंहिंजे घर जे 400 माण्हुनि जी शफ़ाअत कंदो, उन्हनि खे छॾाए जन्नत में वठी वेंदो। सुभान अल्लाह। घणा? मुंहिंजी फैमिली तमामु वॾी आहे, भाइर भेनर माशाअल्लाह गंज आहिनि, अलाह वधायो आहे, अलाह अञा बरकत विझंदो। पर मुंहिंजे घराणे में बि 400 माण्हू कोन। चाचा मामा मासा त मिलाया पोइ वञी 400 थियनि। सम्झो था न? तव्हांजे घराणे में तव्हां ॻणियो त घणा माण्हू हूंदव? 400 माण्हुनि जी कोटा थी मिले हर हाजीअ खे। इख्तियार मिलंदो। हाणे 400 माण्हू पंहिंजे घराणे जा वठिजे, ए तुंहिंजो घराणो आहे, 400 खे चूंड पाण सां गॾाए जन्नत में वठी वेंदो। रुगे पाण हाजी जन्नत ॾे न वेंदो, पर पंहिंजे घराणे जा 400 माण्हू छॾाए शफ़ाअत कराए जन्नत ॾे वठी वेंदो। सौदो सस्तो आहे महांगो आहे जी? ऐं साईं फरमाए त हज करणो अथव त हाणे करे वठो, ई सुभाणे बदू तव्हांखे हज करणु कोन ॾींदा। जेके सख़्तियूं कंदा था वञनि ॾींहों ॾींहुं, महांगाई कंदा था वञनि पिया, सो इहा साईं जी ॻाल्हि सची आहे। इहे जेके उठनि चारण वारा बदू लॻा आहिनि न, इहे हज करण तव्हांखे ॾींदा ई कोन। साईं फरमाए त हज करणो त हाणे करे वठो, देर न करे। सो जंहिंखे बि अल्लाह साईं जल शानो तौफ़ीक़ ॾिए, माली तौफ़ीक़ ॾिए, वो तैयारी करे हज जे लाइ। इहो हज इस्लाम जो 5 रुकन आहे, मुसलमान हुजण जो 5 रुकन आहे हज। मालदार हुजे, गरीब ते हज कोन्हे। मालदार आहे, पैसे रोकड़ वारो आहे, उन ते फर्ज़ आहे बैतुल्लाहिल हराम जो हज अदा कर। ऐं अजीब हदीस आहे, मदीने वारे साईं फरमाए त मन हज में मक्कत माशिया, जे माण्हू मक्के मजां हज जे लाइ निकितो पर प्यादल पंध। सुभान अल्लाह। 8 तारीख़ ते हाजी मक्के मां निकिरंदा आहिनि, वेंदा आहिनि मिना, 9 जी राति रहंदा आहिनि मिना में। वरी मिना मजां सुबुह जो निकिरंदा, 9 जे सुबुह जो निकिरंदा मैदान अरफात ते। पोइ ज़वाल खां अॻु में माना 12 बजे दारे उते पहुचनि, वरी सिज लहण ताईं उन्हनि खे अरफात जे मैदान में बीहणो आहे। बीही क़याम करे दुआऊं घुरणियूं आहिनि। वरी मोटंदा, जे सिज लही वञे त सिजल ते जी नमाज़ न पढ़ंदा, मोटंदा वरी मुज़दलिफ़े। पोइ राति जो 1 बजे पहुचनि, 10 बजे पहुचनि, या साईं मुंहिंजा 3 बजे पहुचनि। उहो टाइम आहे सिजल ते नमाज़। सिजल थो ऐं सोमाणी 2 नमाज़ूं गॾाए पढ़ंदा मुज़दलिफ़े में। पोइ वरी राति जो उते क़याम कंदा मुज़दलिफ़े में। इहा राति हाजियुनि जे लाइ 1000 लैलतुल खां वधीक फज़ीलत वारी आहे। इन में का दुआ रद न थींदी आहे। पोइ वरी सुबुह थींदो, सिज उभरंदो, कोहे सबीर ते रोशनी पखिड़जी वेंदी। पोइ हितो निकिरंदा, ईंदा वरी मिना। मिना में वॾे शैतान खे चुपींदा। वॾो शैतान, 3 आहिनि शैतान, फण कढियूं बीठा आहिनि। वॾे शैतान खे चुपींदा, पोइ वञी कुर्बानी कंदा, पोइ मथो कूड़ींदा, एराम लाहींदा, पोइ वरी मके में ईंदा, तवाफ़ ज़ियारत कंदा, वरी मोटी मिना में ईंदा। हाणे इहो जेको पंथ आहे न, मके खां मिना, मिना खां अरफात, अरफात खां मुज़दलिफ़ो, मुज़दलिफ़े खां मिना, मिना खां मक्को, मके खां वरी मिना, इहो जेको पंथ आहे, गाॾियूं खोड़ आहिनि, बसूं आहिनि, ट्रकूं आहिनि, सवारियूं आहिनि, ॿियो न त वरी मोटरसाइकिलुनि वारा बि खोड़ खयूं था पिया फटफटिया वता। साईं फरमाइनि था जेको इहो पंध कंहिं सवारीअ ते न करे,
प्यादल पंध करे तो उनके विख विख जे बदले में 7 करोड़ नेकिन जो सवाब मिलंदो। जी रड़ एड़ी के वजणो अज ता वणो पिया मके अल्लाह कदो नियत सच्ची अल्लाह कदो सभिनी के मको मिना ही मुज़ल्फ़ो नसीब थींदो। मिना जीत बाजार में मिना जीत बाजार में बिया बटे हली टिकजे वो जे त मदीनो डिठो यार टिके जे त मदीनो डिठो यार सा दिल की टिके सा दिल की टिके सा दिल टिके रिया रसूल सच्चे वो जे त मदीनो डिठो यार की टिके। सुभान अल्लाह। ये जेके विखूं खई न हाणे मक्के खां लास्ट आखिरी छेड़ो आए अरफात यो तो 25 किलोमीटर गणो 25 किलोमीटर 25 किलोमीटर में विखूं घणियूं थींदियूं यो चवण जे लाइ 25 किलोमीटर वञण वरी 25 किलोमीटर माना 100 किलोमीटर थी विया पर जेॾीमहिल माण्हू हले थो न खुदा जाने ज़ौक़ ऐं शौक़ अहिड़ो थिए थो वरी ख़ल्क़ खुदा जी अचे वञे पई थी एॾो लुत्फ़ थो अचे जो ख़बर न पवंदी आहे त को मां 100 किलोमीटर पंधु हलियो इहो हलण में एॾो मज़ेदार हूंदो आहे। अल्लाह कंदो असां सभिनी खे इहो पंधु आमीन ये विखूं अल्लाह नसीब फरमाइंदो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन हिकड़ी हिकड़ी विख जो रब करीम उन्हें के 7 करोड़ नेकिन जो अजर ऐं सवाब नसीब फरमाइंदो। हाणे असीं त इहा 25 किलोमीटर ॻाल्हि था कयूं मक्के खां मिना मुज़ल्फ़ो ऐं अरफात पर हदीस पाक आहे त इन आदम अलैहिस्सलाम अतल बैत अल्फ आतिया लम यरकब कत फीहिन मिनल हिंद अला रिजलैहि। हजरत आदम अलैहिस्सलाम असांजो बाबू हिंदुस्तान खां मक्के वियो पर स्वार न थियो स्वारी ते न चढ़ियो पंध सफर कयई 1000 हज अदा कयई 1000 हज हिंदुस्तान खां मक्के ताईं प्यादल पंध वियो बाबू साईं। बाबे जी हिम्मत के सलाम। ॾाढी हवा बि कोन हुयो जेको ज़ोर वोर ॾिएसि या ख़िदमत करे उहा वञी अरफात ते मिली हुयसि। अरफा माना सुञाणप उते जेॾीमहिल पियो अरफा जे मैदान ते रोए पियो रड़े पियो माफ़ी जे लाइ अर्ज़ पियो करे त उते बि हवा साण मिली हुयसि। साईं फरमायो त अतल बैत अल्फ आतिया बैतुल्लाह शरीफ ॾे आयो 1000 पंध कयई वलम यरकब कत फीहिन हिकड़े बि सफ़र में स्वार न थियो प्यादल पंध कयई अला रिजले पंहिंजे पेरनि ते। सुभान अल्लाह। हितों हिंदुस्तान मां वियो मक्के असां उतो रुगे मक्के में जा मिना ताईं 25 किलोमीटर ॾुखिया था लॻनि। अल्लाह कंदो असीं सभु हलंदासीं हज ते ऐं इहो पंधु प्यादल कंदासीं इंशाअल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमाया त अल हुज्जाज वल उम्मार वफ़दुल्लाह हाजी ऐं उम्रे जे लाइ वञण वारा इहे अल्लाह जा वफ़द आहिनि ये अल्लाह जे टोले जा माण्हू आहिनि।
ये दाहुम फअजाबू अल्लाह इन्हनि खे दावत ॾिनी आहे इहा दावत क़बूल करे ऐं चवंदा लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हाज़िर आहियां अल्लाह हाज़िर आहियां तुंहिंजो कोई शरीक न आहे मां हाज़िर आहियां इहो अल्लाह उन्हनि खे सॾियो आहे हे जी जी चवंदो मके पाक पियो थो वञे दाहुम अल्लाह इन्हनि खे दावत ॾिनी सॾियो अल्लाह इन्हनि खे घुरायो फजाबू पोइ इन्हनि अल्लाह जे सॾ ते जी चई लब्बैक चई रब जे सॾ ते हाज़िर थिया सुभान अल्लाह भाग वारा आहिनि जन अल्लाह जे सॾ खे ॿुधो ऐं जी चई हलिया वसलूह फआताहुम पोइ जेकी इहे सुवाल कंदा हाजी सुवाल कंदा दुआ घुरंदा अर्ज़ कंदा इल्तिजा कंदा अल्लाह ताला ज़रूर उन्हनि जी दुआ क़बूल कंदो इन्हनि जी दुआ अल्लाह ताला रद्द न कंदो ऐं इमाम इब्न खुज़ैमा पंहिंजे सहीह में रिवायत आंदी आहे साईं फरमात रुलिल हाज वलिमन इस्तगफर लहुल हाज हाजी खे त अल्लाह ताला बख़्शींदो पर इहो हाजी उते जंहिंजे लाइ दुआ घुरंदो रब उन खे बख़्शे छॾींदो को हज ते वञे न तव्हांजे ओड़े पाड़े मज़ा त उनखे चवंदा कयो अदा मूंखे दुआ में यादि कजांइ हज़रत उमर साईं इजाज़त वरिती मदीने वारे साईं खां या रसूल अल्लाह वञा थो उम्रे ते आका मूंखे मोकल ॾियो त मां उम्रे ते वञा पाण फरमायूं त ओ भाइड़ा पंहिंजी दुआ में मूंखे न विसारजांइ छा मदीने वारे साईं खे उमर जी दुआ जी ज़रूरत हुई जवाब ॾियो मुझो आका तो खुद कायनात जे लाइ रहमत जो छपर ई छांव उमर खे दुआ मदीने वारो साईं फरमाए तो उमर मुखे दुआ में न विसारजे यानी उम्मत के सबक पे सेखारियूं त केर बि तव्हां जे ॻोठ मां उम्रे ते या हज ते वञे तो उनखे चवंदा कयो त तव्हांखे उते दुआ में यादि करे सुभान अल्लाह जी हिकड़ो हज जिंदगी में फर्ज आहे मालदार ते पर जेकॾहिं अल्लाह उनखे तौफ़ीक़ ॾे ॿियो हज करे नफ़ली हज टियों हज करे नफ़ली हज चौथों हज करे नफ़ली हज 4 हज जे कया उनखे जहन्नम जी बाहि त न साड़ींदी पर दुनिया जी बाहि जो मच ॿारे उन में उछलायो उनखे दुनिया जी बाहि बि न साड़ींदी बशर्ते उन जा हज क़बूल पियल हुजनि नियत जे ख़ुलूस वारा हुजनि उहो हाजी जे 4 हज रब जे रज़ा जे ख़ातिर कया आहिनि उनखे न दोज़ख जी बाहि साड़ींदी न दुनिया जी बाहि हिकिड़े आलिम इहा हदीस पढ़ी त हाजी खे बाहि न साड़ींदी हिकिड़ो दुर्वेश आयो काफ़र हुजे उन ॿुधी या तकरीर इहा हदीस काफ़र ॿुधी को दुर्वेश मोमिन हथ अची वियुसि चई घणा हज पढ़िया अथई 5 हज पढ़िया चई हलिया आज़माइश था कयूं काफ़र हो वॾेरो हो अमीर हुयो की छा थो करी चई तोखे बाहि में विझां थो मौलवी त हमारे तकरीर कई आहे त उनखे बाहि न साड़ींदी मां आज़माए थो ॾिसां चई आज़माए वरी उते थो चई तूं ई त हथ आयो हिन 4 हज तो 5 हज तो पढ़िया चई जेकॾहिं मुंहिंजे नबी फरमायो आहे त मुंहिंजे नबी जे कलाम में शक शुबो आहे भली बाहि बार मच बार मां तयार आहियां बाहि में पवण जे लाइ मुंहिंजे नबी जो फरमान बरहक आहे मुंहिंजे बाहि मुंहिंजे बदन खे त न साड़ींदी पर मुंहिंजे वार खे बि लहज़ न ईंदी मुंहिंजे नबी जो फरमान सचो सुभान अल्लाह ऐं कुहड़ खे बाहि ॾिनई जेॾीमहिल बाहि जा मच भरिया सुकल काठुनि जा ढेर विधई जेॾीमहिल बाहि फड़कण लॻी हिन दुर्वेश फ़क़ीर खे खणी उछलाई बाहि में कख सड़न पन सड़न सड़न सावा गा जन रीछायो अल्लाह तो न जे तन का हक सुभान अल्लाह जिस्म के त लहस नायस बदन जे वार के भी गरमाइश न पोती पर जेके कपड़ा बदन ते दुर्वेश के पातल हुया उन्हें कपड़े जे तंद के भी
बाहि वसारियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह भाग वारा आहिनि उहे जन खे अल्लाह करीम इहा सादत नसीब करे जी पर साईं फरमाए जॾहिं क़यामत क़रीब थींदी न त अमीर माण्हू वेंदा रौशो तमाशो ॾिसण घुमण फिरण अमीर माण्हू वेंदा हज ते पर मुल्कनि जा माण्हू अचनि था ॾिसूं वाइसूं हाणे हे असां वारा वॾा बि विया आहिनि हिकिड़े ॾींहं जो हज करण विया आहिनि हिकिड़े ॾींहं जो फोटू त तव्हां ॾिठा हूंदा हिकिड़े ॾींहं साईं फरमायो त वॾा माण्हू रोशो ऐं तमाशो ॾिसण वेंदा ऐं विचोले दर्जे जा माण्हू उहे वापार करण वेंदा हितों डॉलर वठी वेंदा उते विकणंदा वरी उन में मुनाफ़ो कमाए खणी ईंदा शयूं खणी वेंदा उहे विकणंदा वापार कंदा तव्हां ॾिसो कराची जा मेमून था वञनि रुगे वापार जे सॼो ॾींहुं मूंसां हलिया मदीने वाले फरमान बरक ऐं सरकार फरमायो त जेके गरीब मिस्कीन माण्हू हूंदा से वरी पिनण जे लाइ वेंदा मिस्कीन माण्हू वेंदा हज ते वेंदा उम्रे ते पर पिनण जे लाइ ऐं इहा साईं करीमन जी हदीस अॼु बिल्कुलु 100% सची नज़र थी तमाम थोड़ा माण्हू हूंदा जेके ख़ास अल्लाह जे ख़ातिर हज करण वेंदा जेके रब जे ख़ातिर हज करण विया न उन्हनि खे दोज़ख जी बाहि बि न साड़ींदी दुनिया जी बाहि बि न साड़ींदी इहे पाण त जन्नती हिन पर 400 पंहिंजे घराणे जे माण्हुनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदी ऐं मदीने वाले साईं फरमायो तअज्जलू इलल हज यानी फरीदत फइन अहदकुम ला यदरी मा यरिद लहू तौफीक मिली वञे न पैसो ॾोकड़ थी वञे त पोइ देर न कयो इंतज़ार न कयो त ईंदड़ साल कंदुसि परे साल कंदुसि छोकिरियूं परणाए वठां हीअ दुकान ठाहे वठां नौकरी तां रिटायर थी वेठा पोइ वेंदुसि न साईं फरमाइनि था जेकॾहिं तव्हांखे हज फर्ज़ थी वियो आहे त अदा करण में देर न कयो जल्दी कयो तव्हांखे ख़बर न आहे त सुभाणे छा पेश अचे सुभाणे छा मामलो थिए चङो भलो माण्हू हिकिड़ो असांजी जमात जो फ़क़ीर हुयो बिल्कुलु ठीकु ठाक मस्त जो पेशमाम हुजे मूंखे ॿुधायोसीं ठीकु न आहे किरी पियो आहे उथण वेहण मां वियोसां पुछण जे लाइ ख़ैर त आहे तूं छा थी वियो चङो भलो हलण घुमण वारो चईसीं वेठो हुजां निमाज़ पढ़ी आयुसि सोमाणी जी घर में वेठो हुजां ओचितो मूंखे अलाए छा थियो हीअं मूं सम्झो त मुंहिंजे मथे जी चोटीअ खे बाहि लॻी आहे मुझे चोटी के बाहि लगी है पोइ इहा बाहि मूंखे ॼणु साड़ींदी थी अचे हीअं मथे खे अखियुनि खे हीअं जिस्म खे साड़ींदी हेठि बाहि लहंदी थी वञे पेरनि जे आङिरुनि ते मूंखे बाहि साड़ी ईअं मूं महसूस कयो त का गरमाश आहे जेका मूंखे साड़ींदी थी वञे बसि उहो थियो झटको मिंट बि वॾो आहे अधु या मुनो मिंट ईअं थियो इहा बाहि जी हीअं गुज़री वई मुंहिंजे बदन मंझां मूंखे अदरक वठी हिकिड़ो पासो सुकी वियो हाणे न हली थो सघां न पूरो ॻाल्हाए थो सघां न मूंखे पंहिंजो जेको बदन मुंहिंजो चाक चङो भलो हलण घुमण भॼण रुकण वारो हाणे खट ते पियो आहे ऐं मदीने वारे मीर फरमाए त सुभाणे छा पेश अचे कहिड़ो मामलो तव्हां सां पेश अचे मुमकिन आहे मिसकीनी अची वञे मुमकिन आहे बीमारी अची वञे मुमकिन आहे को उज़ुर लॻी वञे मुमकिन आहे तव्हांजा पैसा बर्बाद थी वञनि अॼु तव्हांखे तौफ़ीक मिली आहे त अॼु वञो हज ते अॼु वञो उम्रे ते अॼु वञो मदीने शरीफ़ दीदार करे हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ियुनि जो ठार आहे हलो मदीने मदीनो अखड़ियुनि
जो ठार आहे उते रहमत उते बरकत उते दिलनि जो ठार आहे हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठार आहे हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ने जो ठार आहे उते रहमत उते बरकत उते दिलनि जो करार आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह भला जे हज ते पहुची न सघियो मके मदीने पहुची न सघियो त पोइ हिकिड़ो कम हिते कयो तव्हांखे हज जो सवाब हिते बि मिलंदो उम्र जो सवाब मिलंदो ॿुधायां जी मदीने वाले साईं फरमायो अद्दईफ इज़ा दखल बैतल मोमिन दखलत माहू अल्फ बरकतिन व अल्फ रहमतिन जॾहिं तव्हां मां कंहिं माण्हू जे घर को मेहमान ईंदो आहे छा मेहमान तव्हांजे तॾे ते ईंदो आहे त उन सां गॾु 1000 रहमतूं 1000 बरकतूं मेहमान सां गॾु तव्हांजे घर सुभान अल्लाह وَيَكْتُبُ اللَّهُ تَعَالَى لِصَاحِبِ الْمَنْزِلِ بِكُلِّ لُقْمَةٍ يَأْكُلُهَا الضَّيْفُ حَجَّةً وَعُمْرَةً जॾहिं तव्हां महिमान खे मानी था खारायो त महिमान जेतिरा गिर खाईंदो गिर जे एवज़ घर धणी खे हज ऐं उम्रे जो अजर सवाब मिलंदो सुभान अल्लाह अल्लाह करे तूं बखील न हुजी अल्लाह करे कंजूस न हुजी मुंहिंजो पीरनि जो पीर दस्तगीर बगदाद वारो साईं थो फरमाए त माण्हू सुठो ताम रधे पचाए खाई ख़ुश थींदा आहिनि मां अब्दुल कादिर ॿियनि खे खाराए ख़ुश थींदो आहियां दस्तगीर जा मुरीद खाइण सिखियो पर खाराइण बि सिखो न साईं फरमाइनि था फज्र जी नमाज़ पढ़ी फर्ज़ नमाज़ फज्र पढ़ी ऐं उन ई जाइ ते वेठो हुज का दुनियावी कचहरी न कर दुनियावी गाल बोल न कर वेठो कुरान पढ़ वेठो दुरूद पढ़ वेठो जिक्र कर सिजु कानो खन मथे चढ़ी अचे पर का तू नमाज नफिल इशराक पढ़ उम्रे जो सवाब पूरो अजर तुझे दफ्तर में लिखी सुभान अल्लाह 20-25 मिनट मस्जिद में वेही 20-25 मिनट मस्जिद में वेही अल्लाह जो जिक्र करी फकीर ये तुझा 25 मिनट उम्रे जो अजर इन घड़ी में ये 25 मिनट वेही चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इमाम सखावी रिवायत आंदिया मंजार कब्र अबी है औ कब्र उम्मी औ कब्र अहद मिन कराबती कुतिब लहू का हज्जतिन मबरूर वनी
पंजे अम्मड़ जी कब्र जी ज़ियारत कर अब्बू गुज़ारे वियो पंजे प्यारे अब्बे जी कब्र जी वनी ज़ियारत कर भला अब्बे अम्मड़ जी कब्र खबर ना है को मित्र को माइट को अजीज को रिश्तेदार नानाणन मां या डाडाणन मां उन्हें जी कब्र जी वनी ज़ियारत कर रब तुझे दफ्तर में हज मबरूर जो सवाब लिखी सुभान अल्लाह। हां कदे त अब्बे के भी याद कंदो जे वातन जा गिर कडी खाराई अज तोखे ईद ते बब्बो याद ना आयो एरे भले ॾींहं ते बि अम्मड़ जी जल याद ना आई हालांकि उन्हनि जा रूह पंहिंजे घर में ईंदा आहिनि घर जे छत जे मथां भी मन हुआ या लांढिया या अॻियों को छप्पर हुआ उन ते भी सॾु करे चवंदा आहिनि ओ मुंहिंजा बच्चा फलाणा ओ मुंहिंजी न्याणी फलाणी ओ मुंहिंजा पुट फलाणा अवां कुशादे घरनि में आयो मां ऊंदा ही कारी सोढ़ी कब्र जी कोठड़ी में आया कुछ मूंखे भी याद कयो तू पंहिंजे अबाणनि खे ईअं विसारे वेठो आहीं त सुभाणे तुंहिंजा ईअं विसारे छॾींदा जहिड़ी करणी तहिड़ी भरणी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मीज़ानुल इत्तिदाल किताब में रिवायत वाणे मंजार कब्र उम्मी कानक उम्रतिन जेको पंहिंजी अम्मड़ जी कब्र जी वनी ज़ियारत करे उन जे लाइ उम्रे जो सवाब रब लिखी छॾी जी अम्मड़ जी कब्र जी ज़ियारत करे मरण का पोइ कब्र ॾिसे मिट्टी जो ढेर ॾिसे त बस अज ई उम्र जो सवाब आहे जे जेरी अम्मड़ जी ज़ियारत करी जेरो आप उन जी खिदमत ऐं उन जी ज़ियारत करी छा थो भाई जे मुए जी कब्र जी ज़ियारत करण बि हज ऐं उम्र जो अजुर आहे त जेरे अब्बे जेरे अम्मड़ जी ज़ियारत करी उन जो अजुर केतिरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या ही हिकिड़ो नंढड़ो किताब अथव हज जहिड़ा सवाब हिन में मूं खोड़ अहिड़ियूं हदीसूं आंदियूं आहिनि जेके अहिड़ा अमल तव्हां हज ते पहुची न सघिया आहियो पर घर वेठे हज जो सवाब हासिल करे सघो सुभान घर अल्लाह वेठे ख़बर त पए त कहिड़ा अमल आहिनि जंहिंजे करे तव्हांखे घर वेठे हज जो सवाब मिले यो किताब पढ़ो बियो ही एहतियात ही किताब आहे एहतियात ॾाढो कम जो किताब आहे तव्हांजे ज़िंदगी में रोशनी पैदा कंदो रोशनी तव्हांजे ओचता आफ़तूं शामतूं नागहानी मुसीबतूं उन्हनि खां अॻुवाट ही किताब तव्हांखे बाख़बर कंदो ऐं ही किताब आहे शुऊर ही मुंहिंजे ज़िंदगी जो अहम किताब आहे पढ़ण जहिड़ो आहे घर में रखियल हुजे तव्हांजे पूरी ज़िंदगी जो दस्तूर ऐं मंशूर हिन किताब में लिखियल आहे ये किताब वठो पढ़ो पंहिंजे बच्चन खे पढ़ी ॿुधायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह अलैका या हबीब अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह यो जेको बैतुल्लाह शरीफ आहे जो हज करण माण्हू वञनि था साईं फरमाए त क़यामत जे ॾियारे में इहो उथंदो
त इने खे ॾिसण जूं अखियूं हूंदियूं, ॻाल्हाइण जी ज़बान हूंदी, जन जन इने जो अचे दीदार कयो या हजर असवद के चुमियो, यो काबो उन्हनि जी गवाही शाहिदी ॾींदो, उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत में वठी जी। जंहिंजो काबो शाहिद थिए, जंहिंजे लाइ काबो गवाही ॾिए, जंहिंजो काबो ज़ामिन बणिजी वञे, कींदा भाइयो पोइ तयारी कयो हज जी, उमरे जी, मदीने शरीफ जी। ऐं जेकॾहिं तव्हां मदीने शरीफ वञो न, ज़ियारत सोणे नबी जी दरबार जी कयो, साईं फरमाए त मन ज़ार क़बरी वजबत लहू शफाअती, जे मुंहिंजे मज़ार जी अचे ज़ियारत कई, इन जी शफाअत मूं ते वाजिब थी वई, लाज़मी थी वई, इन जी शफाअत मां मुहम्मद पाण कंदुसि। जंहिंजो हेॾो वॾो सिफारिशी हुजे जी, सुभान अल्लाह। हिकिड़ो मुंहिंजो मुरीद आहे, पर मुरीद सचो हुजे, मां चवंदो बाबा घबराए न, मां तुंहिंजो ज़ामिन आहियां, पैर ज़मीन ते न खुपंदो, बाबा दिल भर साईं मुंहिंजी ज़मानत खई आहे। हाँ पर अहिड़ा किरोड़ करमुला जहिड़ा कुतड़ा मुस्तफ़ा जे दर्जा गुलाम, उन दर्जा सोने नबी जे बारगाह जे दर्जे कुतड़न वांगुरु उते घुमण वारा आहिनि। जे अहिड़ो आका कंहिंजी ज़मानत खणे, कंहिंजे लाइ गारंटी ॾिए त मां मुहम्मद तुंहिंजो शाहिद आहियां, तुंहिंजो शफ़ी आहियां, क़यामत जे ॾियारे मां तुंहिंजी शफ़ाअत करे तोखे जन्नत ॾे वठी वेंदुसि, इन खे ॻणती कहिड़ी, लहर लोॾो छा आहे, लॻी या न, ॻाल्हि दिलि सां लॻी या न। वो साईं फरमाईंदा मनज़ार क़बरी, जे मुंहिंजे मज़ार जी अचे ज़ियारत कई, इन जी शफ़ाअत मुंहिंजे मथां, मुंहिंजे ज़िम्मे आहे, मां इन जो ज़ामिन आहियां। या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह आधार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह सद मदीने में सिगो हिन जमायत खे मिठा, वस तुंहिंजे जंहिंखे सॾी सरदार तूं, है वस तुंहिंजे जंहिंखे सॾी सरदार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या रसूल अल्लाह यतीमन यार तू, या हबीब अल्लाह आधार तूं, इन्नमा न क़ासिमुन वल्लाहु योती तो चयो, इन्नमा न क़ासिमुन वल्लाहु योती तो चयो, जियां करी सोना आई मुख्तार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तूं, कारणन को झड़न ते कर मिठा मेरे नजर, बेसमर बेवाह जूं थई पार तूं, या रसूल अल्लाह यतीमन यार तू। जेकॾहिं टिकेट नाहे, वीज़ा नाहे, घबराए न, असीं ग़रीब आहियूं, पर जंहिंसां ग़ुलामी जो नातो जोड़ियो आहे सो त सरदार आहे, सो त खज़ाननि जे वंडण वारो मुख्तार। सॾे त ॾिसो, दर्द जी दाह करे त ॾिसो,
ये जे सोने मशहूरन वाले सरदार सडड़ा पे कयो तवज्जो कयो हो रहम भरिया साईं रोज़े धणी कियां हेडी जुदाई आ अमां के बणी ए रहम भरिया साईं रोज़े धणी कियां हेडी जुदाई आ अमां के बणी खुशहाल कयो मंझ ख्वाब खणी हियो बानी पंजिया जो पार मिठा अच्छा आलम जा आधार मिठा गया जिस जी ओ चिंगार ओ जिनके वसंदी वान आए मिठा ते ता पंजी निगाह न लाए मिठा सिके साह मुझो नाले अल्लाह मिठा सिके साह मुझो नाले अल्लाह मिठा बेवाह विली न विसारे मिठा जालम जा मिठा जिंदगी ते भरोसो ना है हिकड़ो बेरो हली सरकार जे दर जो दीदार कयो भला जे उते पहुची न सघियायो त पो हिन किताब में तव्हां के रहनुमाई रहबरी मिलंदी खोड़ एड़ा अमल आहिनि जन उम्र जो सवाब घर वेठे नसीब थींदो कुछ एड़ा अमल आहिनि जंहिंसां तव्हां मदीने वारे साईं जी शफाअत जा हक़दार बणजी वेंदा अल्लाह करीम असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।